अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। दोस्तों, जीअं त मां पंहिंजे चैनल यूट्यूब चैनल ज़फ़र नॉन स्टॉप जी रिकॉर्डिंग जे लाइ हिन महिल शिकारपुर में मौजूदु आहियां ऐं हीअ ॾिसो था शिकारपुर जो जेको ख़ूबसूरत माहौल। असांजी टीम जा सभु दोस्त हिते मौजूदु आहिनि, सॼी संगत मौजूदु आहे ऐं उन संगत जी मौजूदगी में जेको असांजो हिकिड़ो ख़ासि महिमान आहे उहो आहे मामा अली गौहर महर। तो मामा सिंध लेवल जो सुघड़ बि आहे माशाअल्लाह, मामे जा वॾा ड्रामास बि थियल आहिनि। सो अॼु हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि मामे खां पुछंदासीं त ॿ शादियूं करण जा मामा घणा ई माण्हू शौक़ीन हूंदा आहिनि, पोइ जेके उन्हनि जा रिज़ल्ट निकिरंदा आहिनि, जेके उन्हनि सां पोइ हिते झुठूं थियनि थियूं, इन हवाले सां तव्हांजा ख़्याल कहिड़ा आहिनि त ॿ शादियूं कजनि या न कजनि? मामा बसि मारे विध अहिड़ो सुवालु पुछियो अथई। मूंखे पाण ॿ घर वारियूं अबा, जेको मूंसां थियो अहिड़ो शायदि कंहिंसां बि न थियो हूंदो। पर जेकॾहिं मूंखां ज़फ़र तूं पुछे त मां पूरी मख़लूक ख़ुदा जी खे इहा मैसेज ॾींदुसि त ॿेली भोले भुलाए ॿी शादी न करियो। अच्छा मामा। हा वाह, छो मामा ॿ शादियूं त इस्लाम में 4 शादियूं बि जाइज़ आहिनि? आहिनि, मञिया थो, पर असली ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं उनखे को ज़रियो कमाइण जो या को उन वटि 5 रुपया न आहिनि ऐं उहो नथो पाले सघे त पोइ इन कम मां परे भॼी वञे त सुठो अथसि। मामा नुक़सान कहिड़ा आहिनि, कहिड़ा नुक़सान आहिनि? नुक़सान हुन में गंज आहिनि। अच्छा। हा, नुक़सान हुन में गंज आहिनि। जेकॾहिं हिकिड़ीअ सां ॻाल्हाईंदो त ॿी रुठी वेंदसि, जे ॿीअ सां ॻाल्हाईंदो त टी हूअ रुठी वेंदसि, पोइ हे काॾे वञे, ईअं पले वांगुरु पयूं चीरींदसि। तव्हां जेको ज़ाती मुशाहिदो कयो, पंहिंजी माना यादगिरी अहिड़ी जेको ॿिनि घर वारनि जी शादी खां पोइ तव्हां तकलीफ़ूं जेके सठियूं? वॾियूं तकलीफ़ूं मां सठियूं। शादियूं त 2 गुज़री थियूं वञनि, पर वरी जेका ज़फ़र उन्हनि मां औलाद थी थिए, हुन घर वारीअ जी बि औलाद, हुन जंहिं महिल उहे जवान औलाद थिए थी, पोइ मुंहिंजा सजण तोखे मां छा ॿुधायां। तोड़े क़ुरान मथे ते रखी बीहंदे बि त बि चवंदे त न बाबा असां सां अबो नाहक थो करे, हुननि सां सही थो हले। पोइ इहो क़बर ताईं हुनजो बसि पिटको पियो हलंदो, हुन सां वॾो बुरो हशर। जो माखूं जेकॾहिं ज़फ़र पुछे त मां हाणे तोखे चङी तरह ॿुधायां त मां ॿीअ शादीअ जे लाइ कहिड़े तरीक़े माण्हूअ खे झलियां त हा बाबा साईं, मां पंहिंजे घरूं हड़ूं वड़ूं मां टांगो कयां, घोड़े गाॾी कयां। ॿियूं गाॾियूं आहिनि त उन में मूंखे माण्हू सुञाणींदा न, अंदरि बंदि वेठो हूंदुमि गाॾीअ में, हीअं त ॾिसंदा त बाबा इहो जमादार अली गौहर महर सुघड़ अदाकार, ऐं दोहल बि हिकिड़ो वठां न। अच्छा। ॾोको बि हणां, रड़ बि कयां, दाह बि कयां। यार अॼु मुंहिंजे कचहरीअ में वेहो त महिरबानी करे मोबाइल फोनियूं रखो। तो मुंहिंजा भाउ माण्हू मिलंदा वेंदा त बाबा मामा अली गौहर ॻाल्हि करे तूं भला, वरी मां ढूंढ कर बीजा रोआं। हा, बग़ैर गिलसरीन जे माखों हिकु मणे जहिड़ो ॻोढ़ो निकिरंदो। माण्हू पुछंदा बाबा छो थो रोईं? हिकु चौस ते बीही रड़ियूं कयां, 100, 500, 1000 माण्हू कठो थी वञे, पुछनि बाबा छो थो रोईं, छो थो रड़ियूं करें, छा ॻाल्हि तोसां मसइलो कहिड़ो आहे? भला आया कुल्लू हो को पोइ हिते रहियो अथव? चए न बसि असां आहियूं त कुल इहे ई हूं। बाबा इहो ख़ुदा जे वास्ते ॿी शादी न कजो। अच्छा मामा। हा वाह, उन्हनि खे ईअं चवंदुमि बाबा ॿी शादी न कजो। पुछंदा त छो? बसि इहो छो न पुछो, बसि ॿी शादी न कजो। इहा रड़ बि कंदो हलां, इहो चौस ते मुंहिंजा साईं अदा ज़फ़र जेको वस पुॼे। हाणे जेकॾहिं न तव्हांखे पुॼो, असां शिकारपुर में गुलज़ार हकिड़ो आहे, तव्हां भले उन खां पुछो त उन सां हचर छा थी गुज़रियो। पर उहो मां महफ़िल में मौजूदु आहे, जेकॾहिं तव्हां हुनजो थोबो ॾेखारींदव माण्हुनि खे त तव्हां पाण ई चवंदव बाबा इहो अथव, इहो नतीजो अथसि। त ॾिसो माण्हूअ मुहांडे भोलो थी वियो आहे, जेको इन सां गुज़रियो अध ई हुन में छॾे। हिकिड़ी माई चई त बाबा बाहि जाए
वञ निकुर मां नौकिरी बि थो छॾियां घर वारी बि थो छॾियां मुंहिंजो सिर बचे। मतिलबु जेके माण्हू हाणे मां तक़रीबन दिलि में तयारु आहिनि त ॿी शादी कयूं या उन्हनि जो इरादो आहे उन्हनि जे लाइ को पैगाम ॾियो त ॻाल्हि खे ख़तमु कयूं। बसि हाणे उन्हनि खे इहो पैगाम आहे जे मूंखे वॾड़ो सम्झनि था ऐं मुंहिंजे लफ़्ज़नि खे सचो सम्झनि था त भई ख़ुदा जे वास्ते ॿी शादीअ जो जेका दिलि में जेका रिथ कई अथव उन खां ईअं भॼी वञो जे कांव सींग खां भॼी। न त पोइ जेको तव्हां सां हशर मूंसां थियो आहे न इहो तव्हां सां बि थींदो, जेको गुलज़ार सां थियो आहे इहो तव्हां सां बि थींदो। तंहिंजे करे ॿेली मां तव्हां सां चङा ई थो कयां त इन ॻाल्हि खां परे भॼी वञो त भलो अथव। पर जे न मुड़ंदव कंदव त पोइ इहे मुंहिंजा लफ़्ज़ तव्हांजे आॾो ईंदा चवंदो यार हिन मां में वाह जो चयो सच चयो। मुंहिंजा भाउ मोहम्मद वॾी महिरबानी मामा तव्हांजी। अलाह ताला ख़ुशि कंदो तव्हां सॼी संगत खे पंहिंजो तजुर्बो शेयर कयो। ऐं लॻे थो त गुलज़ार बि नी मुतमइन आहे बक़ाया संगत बि सम्झी वई हूंदी न सॼी संगत वेठी आहे सम्झी वियो न तव्हां बरकत ॿी शादी त न कंदव न तव्हां ईअं कजो। ऐं इन सां गॾु असां तव्हां दोस्तनि को इजाज़त था वठूं वरी कंहिं ॿिए टाइम ॿी मुलाक़ात में ॿिए कंहिं मौज़ू ते कचहरी कंदासीं ख़ुदा।